बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मसाइल तरावी जे सिलसिले में अॼु जा मसाला आहिनि सजदा तिलावत जे मुतालिक़। मसइलो आहे जेकॾहिं आयत सजदा तिलावत नियत खां सवा कयईं त बि सजदो वाजिब थी वेंदो, उन हालत में भी सजदो वाजिब थींदो। नमाज खां ॿाहिरि तिलावत के दौरान आयत सजदा के आस्ते पढ़ण बेहतर है ताकि कहीं बे जे ज़िम्मे वाजिब न थी वञे। दिल में सजदे जी आयत पढ़ण सां सजदो तिलावत वाजिब न थींदो आहे, छो त सजदे वाजिब थियण जे लाइ ज़बान सां तिलावत करण ज़रूरी आहे ऐं ज़बान सां पढ़ण खां सवा सजदो वाजिब न थींदो आहे। में हाफ़िज़ साहब आयत सजदा पढ़ी ऐं सजदा में वियो, मगर मुक़्तदी रुकू समझी करे रुकू में वियो, सजदो न कई, तो अहिड़ी सूरत में मुक़्तदी के घुर्जे त जीअं ई ख़बर पएसि रुकू छॾे करे सजदे में हलियो वञे। जेकॾहिं रुकू करे पोइ सजदे में वियो त नमाज़ सही थी वेंदी ऐं सजदो तिलावत भी अदा थी वेंदो। रुकू या सूरत जे ख़त्म ते आयत सजदा आई तो उनजी अदायगी जूं ॿ सूरतूं आहिनि। हिकिड़ी सूरत इहा आहे फ़ौरन सजदा तिलावत करे उथे ऐं पोइ अॻिते चंद आयतूं पढ़ी करे रुकू करे। ॿी सूरत इहा आहे त रुकू में सजदे तिलावत जी नियत करे उन सूरत में ई सजदो अदा थी वेंदो, मगर फ़ौरन रुकू करे। इहे कुझु आयात सजदा जे मुतालिक़ मसाइल हुया जेके बयान कयासीं। ये तमामु अहम ऐं ज़रूरी आहिनि, ख़ासि करे ये रमज़ानुल मुबारक में चूँकि ख़त्म मुकम्मल पढ़ियो वेंदो आहे ऐं सजदे वारियूं आयतूं तिलावत कयूं वेंदियूं आहिनि। इमाम साहब पढ़ंदो आहे, मुक़्तदी ॿुधंदा आहिनि। इन हवाले सां इन्हनि अहकामनि जो सम्झणु ऐं सिखणु ऐं ॿुधणु ज़रूरी आहे ऐं उन्हनि ते शरीयत मुतहरा जे मुताबिक़ अमल करणु पिणु ज़रूरी आहे।